जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां आहियां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त अॼु असां हिते ठाहींदासीं चेटी चंड स्पेशल गुड़ वारी मिठी मिठी ताहिरी, जेका तमामु ई टेस्टी हूंदी आहे ऐं असांजे झूलेलाल साईंअ जो प्रसाद भोग हूंदो आहे। त अचो त झूलेलाल साईंअ जो भोग प्रसाद सिंधी ताहिरी रेसिपी शुरू था कयूं। त ताहिरी ठाहिण लाइ मां हिते हिकु कोप गुड़ खयो आहे, जंहिंखे मां कुटे करे हिते इस्तेमालु थी कयां। ऐं मां हिते डार्क गुड़ खयो आहे, थोरो तव्हां ॾिसो जेको डार्क कलर जो हूंदो आहे न उहो गुड़। तव्हां चाहो त अछो गुड़ बि खणी था सघो, वैसे पौष्टिकता में इहो गुड़ ज़्यादा पौष्टिक हूंदो आहे। ऐं हाणे मां हिते अधु कोप पाणी खयुमि ऐं हाणे हिनखे सुठे सां मिक्स करे तव्हां 10-15 मिंट हिनखे जेको आहे न थोरो सो मेल्ट थियण लाइ रखे छॾियो। ऐं हाणे मां हिते खणंदमि उन ई कोप सां हिकु कोप चांवर। मां हिते बासमती चांवर खया आहिनि, तव्हां चाहो त रेगुलर चांवर बि इस्तेमालु करे था सघो। गुड़ जी क्वांटिटी बि तव्हां पंहिंजे हिसाब सां थोरी घणी घटि या वधि करे था सघो। त हाणे 15-20 मिंट खां पोइ असां ॾिसूं था त गुड़ जेको आहे न सुठो थोरो सो हिन में रिझी वियो आहे। ऐं हाणे न पाणी खे न मां हिकु टक ॾियारे वठंदमि। तव्हां चाहो त टक ॾियारो, न त तव्हां हिनखे जेको आहे न ईअं ई मिलाए करे बि यूज़ करे था सघो। त मां हिनखे जेको आहे न बसि हिकु टक ॾियारंदमि, वधीक न, जंहिंसां जेको आहे न गुड़ सुठे सां रिझी करे पाणी न तयारु थी वञे गुड़ वारो। ऐं हाणे उन खां पोइ मां हिते हिकु पैन में खयुमि 2 नंढा चमचा घी। तव्हां चाहो त तेल जो इस्तेमालु कयो। ऐं जीअं ई घी थोरो गरम थींदो न, हुन में हिकदमि मां 3-4 नंढा फोटा, 2 लौंग, 1 चमचो सौंफ ऐं 1 टुकड़ो दालचीनी जो। ऐं हाणे हे बासमती चांवर जेके मां पिसाए रखिया उहे हिन में विझी करे हिनखे थोरी देरि मां भुनी वठंदमि। 2-3 मिंट तव्हांखे भुनणो आहे, वधीक न। उन सां चांवर में ॾाढी सुठी खुशबू बि ईंदी आहे। ऐं भुनण खां पोइ मां हिन में विझंदमि 3 कोप पाणी। ताहिरी में पाणी जेको हूंदो आहे न रेगुलर चांवर ऐं पुलाव जे कंपैरिज़न थोरो सो ज़्यादा पवंदो आहे। त मां हिते 3 कोप पाणी विधुमि ऐं अधु कोप पाणी मां अॻु में गुड़ पिसाइण लाइ बि इस्तेमालु कयो आहे। त टोटल 3.5 कोप पाणी हिन में असांखे लॻंदा। ऐं जीअं ई इहे चांवर सुठा थोरा सिझी वञनि, लॻभॻि 80% जीअं थोरा सा कुक थी वञनि न चांवर, त तव्हां उन खां पोइ जेका गुड़ जी चाशनी असां ठाहे करे रखी आहे न उहा हिन में ऐड कंदासीं। त ॾिसो काफ़ी हद ताईं पाणी बि सुकी वियो आहे। त हाणे मां इहा गुड़ जी चाशनी छाणे करे हिन चांवरनि में विझंदमि। ऐं उन खां पोइ जेको आहे न हिनखे तव्हांखे सुठे सां करिणो अथव मिक्स। ऐं उन खां पोइ तव्हां हिनखे सुठा टक ॾियारो। ऐं जेसि ताईं हे पूरो पाणी हिन में सुकी नथो वञे, तव्हां हिनखे फुल फ्लेम ते ई रखिजो ऐं ढक बिल्कुलु न ॾिजो। फुल फ्लेम ते जीअं ई हिन जो पाणी पूरो सुकी वेंदो, उन खां पोइ असां हिनखे जेको आहे न स्लो फ्लेम ते ढके करे सिझाईंदासीं थोरो सो। ॾिसो पाणी अञा जेको आहे न ताहिरी जो ऑब्ज़र्व न कयो आहे चांवरनि, त फुल फ्लेम ते तव्हां हिनखे सुठे सां टक अचणु ॾियोसि ऐं उन खां पोइ असां हिनखे सिझाईंदासीं। ऐं हिते हीअ ताहिरी जीअं ई इहे पाणी पूरो सोखे वठंदी, उन खां पोइ मां हिन में विझंदमि ड्राख, यानी की कारी किशमिश ऐं नारेल। हिते जनरली ॾूंघी पवंदी आहे सुको नारेल, पर मां हिन में कचे नारेल जो इस्तेमालु कयो आहे। त हे कचो नारेल आहे जंहिंखे मां हिन प्रकार सां स्लाइस में कट करे वरितो आहे। त ड्राख ऐं कचो नारेल विझी सिम ते असां हिनखे सिझाए वठंदासीं थोरी देरि। ऐं थोरी देरि खां पोइ चेक था कयूं त ताहिरी जेका आहे न, चेक था कयूं हिन जा दाणा की सुठे सां सिझिया आहिनि की न। त ॾिसो प्रॉपरली जेके आहिनि न सॉफ्ट थी विया आहिनि दाणा, सुठे सां जेका आहे न ताहिरी असांजी रिझी वई आहे। ऐं बसि हाणे हिनखे असां जेको आहे न प्लेट में सर्व कंदासीं। ऐं सर्व करण खां पोइ मां ॾींदमि हिनखे स्पेशल तड़को। वैसे त ऑप्शनल आहे, तव्हां चाहो त हिन मथां स्पेशल तड़को विझो, ऐं न त तव्हां ईअं बि डायरेक्ट इहा ताहिरी खाए था सघो। तमामु ई टेस्टी ठहंदी आहे ऐं तमामु ई डिलीशियस। त मां हिते सर्व करे वरिती असांजी सिंधी मिठी ताहिरी, असांजे झूलेलाल साईंअ जो प्रसाद। ऐं हाणे हिनखे मां ॾींदमि मथां
तड़को जेको त बिल्कुलु बि तव्हांखे जेको आहे न ऑप्शनल आहे, चाहो त ॾियो चाहो त न ॾियो। त मां हिते तड़का पैन में 1 चमचो घी खयो आहे ऐं जीअं ई घी थोरो गरम थींदो हिन में 4-6 काजू ऐं 4-6 बादाम विझी करे सिम ते थोरो सो मां हिनखे जेको आहे न सेके वठंदमि। फुल ते न कजो छो जो त काजू तमामु जल्दी सड़ण लॻंदा आहिनि। त सिम ते मां काजू ऐं बादाम खे थोरो सो भुनी वरितो ऐं हाणे 1 चमचो सौंफ विधी। सौंफ सां ताहिरी में ॾाढी सुठी ख़ुशबू ईंदी आहे। बसि हे तड़को तव्हां विझो ताहिरीअ जे मथां ऐं थोरो सो हिनखे मिक्स करे वठो त तयारु आहे असांजी सिंधी मिठी ताहिरी, असांजे झूलेलाल साईंअ जो भोग प्रसाद। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु रेसिपी ॿुधाइजो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था हिकु नए वीडियो में, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।